ڪوٽڙي محمد ڪبير जो रहवासी पप्पू मारवाड़ी عبرت न्यूज़ खे ॿुधायो त मां बीमार थी पियुसि। पंहिंजनि पुटनि ममतो ऐं केवल मारवाड़ी ऐं ज़ाल मथरीअ खे चयमि त मुंहिंजो इलाजु करायो। हिननि मुंहिंजो इलाजु न करायो। मां कारी साई मर्द में घणो बीमार थी पियुसि। मजबूर थी भाइरनि ऐं माउ खे चयमि त मूंखे वठी वञो ऐं मुंहिंजो इलाजु करायो, वरना मां मरी वेंदुसि। हिन वधीक चयो त हाणे मुंहिंजी ज़ाल ऐं पुट मुंहिंजनि भाइरनि ऐं माउ ते इल्ज़ाम हणनि था त 70,000 रुपया चोरी करे खणी विया आहिनि। मुंहिंजा पुट ऐं ज़ाल वॾा ब्लैकमेलर, कूड़ा ऐं फ्रॉडी आहिनि। हिननि जी का बि चोरी वग़ैरह कोन थी आहे ऐं हिननि जो ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि सां वास्ता आहिनि। हिननि मां असांखे कूड़नि केसनि में फासाइण जो हर वक़्तु ख़तरो रहे थो। मां वस वारनि खे अपील कयां थो त मां ग़रीब मिसकिन आहियां, मुंहिंजी ऐं भाइरनि जी हिननि मां जान बचाई वञे। मौलाव ٿيٻو, रपोर्टर, عبرت न्यूज़, ڪوٽڙي محمد ڪبير।